अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अत्हरित ताहिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन जद्दिल हसन वल हुसैन सलवातुल्लाहि व सलामुन अलैहि व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व अला अस्हाबिहिल अंसार वल मुहाजिरीन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे, इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। अल्लाह खां दुआ है जन ये नूरानी महफिल सजाई है, सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अने जेके चेल पेल में लगा पिया हो, पांजी कचहरी में लगा पिया हो, एकड़ो कलाक हिन फकीर दी मुतवज्जे थी वियो। कचहरी जलसे खां पोइ वञी घर में कजो। अल्लाह तव्हांखे वॾी ज़िंदगी अल्लाह खां दुआ है त रब शाल जनी महफिल सजाई आ, खर्च कयो आ, तावन कयो आ, जानी माली इमदाद कई आ। अल्लाह उन्हनि जे दीन ऐं दुनिया में बरकतूं नाज़िल फरमाए। असीं जेकी बिन महफिल में अल्लाह ही अल्लाह वारनि जो शान ऐं मदीने वारे साईं जो ज़िक्र ॿुधण जे लाइ जमो थियासीं, अल्लाह खां दुआ है रब शाल असां सभिनी जो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। असां सभिनी जे दिल जे तमन्नाउनि, उम्मीदुनि ऐं मुरादुनि खे पूरो फरमाए। प्यारा दोस्तों, अॼोकी इन पुरवकार बारौनक महफिल के खुसूसी खिताब करण जे लाइ मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम हादी व रहबर सय्यदी व सनदी व मौलाई क़िबला दिलबर साईं अचना हुया। साईं जी तबियत मुबारक नी नासाज़गी जे बाइस पाण तशरीफ़ फरमा न थी सघिया। नाजिज़ के हुक्म फरमाइन तव्हांजी खिदमत में इंशाअल्लाह जे सेहत सलामत होंदी त अहिड़ा मेला बार बार थींदा रहंदा। दुआ करो अल्लाह हुज़ूर क़िबला आलम के सेहत कामिला आजिला अता फरमाए। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जा जेका मुबारक आयत है फकीर तिलावत कई, तंहिंमें अल्लाह रब्बुल इज़्ज़त सय्यदुल वरा सय्यदुल कौनैन
हबीबी व किबरियाई महबूबी सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मुबारक बयान फरमायो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मुझा महबूब वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। जियां जियां वक्त गुजरंदो तुझे शान के पहरी घड़ी का ईंदड़ घड़ी में मां अल्लाह अञा वधाईंदुस। जो कोई ना मथी आयत में अल्लाह फरमायो मुझा महबूब तोखे इज्जत दिनी आ, मकाम दिनो आ। मा वद्दा का रब्बुका व मा कला। तुझे रब तोखे छडियो ना है बल्कि मां अल्लाह ॾींहों ॾींहुं तो अल्लाह जे हबीब के तो मुस्तफ़ा के मां अल्लाह अञा शान मर्तबा मकाम अता कंदुस। सुभान अल्लाह। ला फरमायो उन्हनि मकामनि जी हद चाहे उन्हनि जी लिमिट चाहे उन्हनि शान मर्तबन दर्जन अताउन जी हद केड़ी आ। अल्लाह जी कुरान पाण फरमायो तो वल सौफ युतीका रब्बुका फतरदा। एतरो अता कंदो साईं महबूबा एडो दींदो साईं जो उन्हनि अताउन में जैसी तू राजी न थींदे तेसी मां अल्लाह अता कंदो रहंदुस। जिथे तुंहिंजी रज़ा हूंदी जंहिंमें तू राजी हूंदे जंहिंमें तू मुस्तफ़ा करीम राजी थींदे उन गाल में मां अल्लाह भी राजी थींदुस। अजीब गाल आए रब मालिक का रब खालिक का रब पालनहार आ जहानन के जोड़न वारो आ। अल्लाह जो को हमसर ना है अल्लाह जो को शरीक ना है। अल्लाह जी जात में रब जी सिफात में को अल्लाह जो शरीक ना है। रब जहड़ो ना है रब जो मिसाल ना है। मदीने वारो साईं रब जो पैदा कय अल्लाह रब जो बान हुआ मखलूक आ अब्द आ जोड़ियल्ला पर वाह वाह जो अता है वाह वाह जो तखलीका वाह वाह जो पैदाइशा वाह वाह जो बान हुआ जंहिंजी अता जंहिंजी रज़ा के जंहिंजे शान के अल्लाह पाण मलहूज़ पियो रखे। हबीब जे में तू राजी ही ते में मां अल्लाह राजी आहियां। असल से भाई ये सोढ़ा लगा बैठा है वजह सीर में सुभान अल्लाह गाल हाण निकरे न तो सुभान अल्लाह जो या तो नाराज बैठा हो या तो गाल बणे न थी जो हेडे होडे पैदा दिसो मुतवज्जे थियो तवा के मां पंहिंजे मुस्तफा जी तारीफ तो बुधाया सुभान अल्लाह बणे दी गाल ले सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो हबीबा एतरो दींदो साईं एतरो शान वधाईंदो साईं जे में तू राजी होंदे जे में तुझी रजा होंदी जे में तुझो रजामंदो हुंदो मां अल्लाह बि उन गाल में राजी थींदुस। हत्ता के रब चाहे तो पाना मुझी इबादत कन मुझी बंदगी कन मुझे आडो सर झुकाएं पर तरीको केड़ो होजे इबादत जो कीअं इबादत कजे कीअं रब जी बंदगी कजे ज़हन के मुतवज्जे कयो कीअं बंदगी अल्लाह जी कजे अल्लाह जी इबादत कीअं कजे उन जो तरीके कार केड़ो हुअण घुर्जे। रब फरमायो जेको तरीको नबी तोखे वणे तो ते में मां अल्लाह राजी आहियां। मो अल्लाह के सजदन सा छा वने रुकू सा छा वने नमाज़न सा पासन सा काबन ऐं क़िबलन सा छा वने जे में तू राजी आही मां अल्लाह उन गाल में राजी है। बुखारी शरीफ की हदीस आ साईं करीम नमाज पढ़न में मस्जिद क़िबलतैन में नमाज हले पई नमाज दौरान ख्याल आयो हाओ जे मस्जिद अक्सा फलस्तीन दे मुंह करने जे बजाय मस्जिदुल हराम बैतुल्लाह दे मुंह करे नमाज पढ़जे। नमाज दौरान ख्याल आयो फौरन कुरान जी आयत नाजिल थी
रब फरमायो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस समाई फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा। हबीब तू जो बार-बार आसमान दे लेण खड़ी डिठो पे तो आसमान दे डिठो असा तोखे दिसी रहा होयासी तो असा के पे डिठो तो आसमान दे लोणो वराए पे डिठो तो कंध मुबारक मथे खणी निगाहूं आसमान दे पे कयूं हबीबा कद नरा तहकीक असा वरी तोखे दिसी रहा होयासी। सुभान अल्लाह। छा पे दिसो अगे लफ्ज अल्लाह फरम कद नरा तक़ल्लुब वजहिक तुझे चेहरे के दिसी रहा होयासी। वाह वाह जो सूरत मुस्तफा जी अञा जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मोहब्बत वारे जो तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई मुलाकाते हबीब साडी ईद हो गई साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। ओ तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ए रसीद हो गई। आवाज में सुभान अल्लाह। ये तो असां जे लाइ ऐलान हुयो असां के रब बुधायो पे ओ जमशोरे वारो ए दुनिया वारो ए मुसलमान सदाण वारो हबीब जी सूरत एड़ी प्यारी आ जो मां अल्लाह तो फरमाया कद नरा वो रब जी नजर हर वक्त महबूब जे मुखड़े ते आहे। नबी जगह ते अल्लाह फरमाया इन्नक बिअयुनिना हबीबा तू तो हर वक्त असां जी निगाहुन में रहंदो आहीं हर वक्त तू मुझी नजरुन में आहीं तोखे मां दिसंदो रहंदो आहियां। अजीब गाला जो मानुन के एड़ो शान समझ में न तो अचे मुझे महबूब जे रुखे ज़ेबा जी गाल नथी करण अचे हलिया तो तोखे मां बुधाया तो मुझे नबी जे मुखड़े जी गाल अल्लाह पाण कुरान में किबले जे तब्दील थियण जो हुकुमनामो जारी थियणो हुयो किबले जे तब्दील थियण जो अमर ॾियणो हुयो। रब फरमाया महबूब चेहरो फेर अक्सा जे बजाय बैतुल्लाह दे मुंह कर अल्लाह बेनियाज रब चई छड़िया केड़ी परवाह हुई पर न उनमें अल्लाह ताला अंदाज एड़ो अपनायो जो असा आशिकन जे ला दलील कायम थियो त नबी जो चेहरो दिसण ब अल्लाह जी इबादत आहे। सुभान अल्लाह। रब फरमायो तक़ल्लुब वजहिक फिस समा फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा अन करीब तोखे उते फेरींदासीं जंहिंमें तुंहिंजी रज़ा हूंदी। इहो तरीक़ो इबादत आहे। नमाज असां मुसलमाननि जे लाइ अहम फरीज़ो आहे। ॾींहं में 5 वक्त नमाज फर्ज़ आहे। नमाज कीअं पढ़जे अल्लाह अमर करे छॾिया न हीअं नमाज पढ़ो न अल्लाह इए फरमायो त जंहिंमें मदीने वारो साईं ॾस ॾे जेको रस्तो मुस्तफा करीम ॿुधाए जेकी राह मुस्तफा करीम तव्हांखे ॾसे उन राह ते हलो मुंहिंजी रज़ा बि मदीने वारे जे तरीक़े में रखियल आहे। जेको रस्तो मदीने वारे साईं जो अपनाए मुझे मुस्तफा करीम जी राह अपनाए मुझे लजपाल नबी वारो तरीको अपनाए अल्लाह तो फरमाए वो बानो मुंह अल्लाह जो हबीब बनजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। असां जो नबी असां जो सहारो तने ता है न तने त असां चवंदा आहियूं त असां जो सहारो मुस्तफा करीम मुझे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमाए जेको सारे जग जो सहारो घोट मदीने वारो सो परवर पाक जो प्यारो वो घोट मदीने वारो जेको
मदीने वारो ओ उम्मतीअ खे कंडो पेरन मिल गे मुझे साईं खे थी ख़बर पवे सॾु कर त सजण जियो जियो चवे सॾु कर त सजण बेचारन जो चारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अल्लाह ताला के पंहिंजो हर प्यारो बानो वणंदो जे अल्लाह के राज़ी कयो जेके रब जा बरगुज़ीदा बाना हिन अल्लाह के उहे बाना वणंदा हिन जेके रब जा वली हिन अल्लाह जा बरगुज़ीदा बाना हिन रब जा औलिया हिन नबियन जी ॻाल्हि अञा दूर आ जेके रब जा वली हिन रब जा दोस्त हिन जिन जिला अल्लाह फरमायो त अल्लाह वलीउल लज़ीना आमनू अल्लाह ताला ईमान वारन के पंजो दोस्त बनाईंदो आहे एकड़ी तू मां दोस्ती रखंदा आयूं एकड़ी संगत तुजी मुजी आ जाम शोरे जो सेठ दिसी दोस्ती रखंदासी कारोबारी मानू दिसी दोस्ती रखंदासी त व्यापार में फायदो नींदो दुकान वारो फायदो ॾियण वारो आ कमकार में दुनिया जो फायदो मिलंदो ॻोल्हे वञी उन सां संगत रखंदा आहियूं पर हिकड़ा बाना अहिड़ा आहिनि जिन सां अल्लाह दोस्ती रखंदो आहे जेके रब पंहिंजो दोस्त बनाए जेके अल्लाह पंहिंजो संगती बनाए पंहिंजो यार बनाए पंहिंजो प्यारो बनाए जिंजी संगत अल्लाह सां थी वञे तेके इज्जत बि अल्लाह पाण ॾेई छॾींदो जैसा अल्लाह दोस्ती रखे जैसा रब संगत रखे अल्लाह जी दोस्ती जी निस्बत जेके मिली वञे तेके अल्लाह पाण शान ॾींदो आहे समझो था रब जी दोस्ती जेके मिले ॾिसो दुनिया वारे जी दोस्ती आ दुनिया वारे जी संगत आ दुनिया वारे जी दोस्ती आहे वो ओदो ॾिसंदा आहियूं हे एसपी साहब जो यार आ हे डीएसपी जो यार आ हे फलाणे खान जो यार आ हे फलाणे ऑफिसर जो यार आ हे फलाणे ओदे ते आहे हे पावर हाउस जो डीन आहे फलाणो आहे अगवान आ असां उन जी दोस्त उन जे दोस्त खे भी इज्जत ॾींदासीं उन जे संगती खे चवंदासीं त सिफारिश कजां असां खे ओदो वठी ॾे पघार जा पैसा रहिया पिया आहिनि हे कम फथो पियो आहे तूं हली तुंहिंजे दोस्त वटि सिफारिश कर दोस्त दोस्त जी ॻाल्हि रखंदो आहे जेको दोस्त जो दोस्त आहे सो तुंहिंजो बि दोस्त आहे जेको दोस्त जो दोस्त मुझी दोस्ती मौलवी एजाज सां आहे हाय हाय वाह वाह जेको मौलवी एजाज जो दोस्त आ त मुखे वणंदो त मौलवी साहब जो इज्जत वारो करण वारो आ ओ मिठा जेके अल्लाह पंहिंजो दोस्त बनाए उन जे इर्द गिर्द जेके माण्हू अचनि त अल्लाह उन्हनि खे बि इज्जत वारो बनाए छॾींदो आहे दुनिया में हबीबुल करीमन फरमायो अल मरो अला दीन खलीली इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आ जहिड़ो दोस्त हूंदो ओड़ो असर हूंदो
ज़ानी जो असर इहो थींदो जो दोस्त बि ज़ानी बणिजी वेंदो शराबी जो असर अहिड़ो थींदो जो दोस्त बि शराबी बणिजी वञे बदकार दोस्त कंदे त बदकारी जो असर छॾींदो पर के अल्लाह वारे जी दोस्ती रखी के रब जे प्यारे बाने जी दोस्ती रखी अल्लाह जी दोस्ती अगर न मिले पर अल्लाह वारन जो असर जरूर पवंदो आहे समझो था अल्लाह वारन जो असर जरूर पवंदो आहे संगत असर छॾींदी आहे साईं गरीबन फरमायो बुरो यार लोहार जे मिसला लोहार वट वञो पंहिंजे कम सां वञो उन मां चिणकूं पियो निकिरंदियूं धुओं पियो उथंदो तव्हां चङा भला वेंदो बीमार थी वापसि ईंदो ऐं भलो यार अतुर मुश्क खपाइण वारे वांगुरु आहे वेंदो तव्हां मुश्क वठंदोसि या उनजी खुशबू सुंघंदो अतुर न बि वठो मुश्क न बि वठो जेतिरी देर उते वेठा हूंदो तव्हांखे मुश्क जी सुरहाण पई ईंदी आओ न बा भलो यार इन जे मिसल हाणे दुनिया जे दोस्त जो इहो असर थिए थो ॾिसो न दाढ़ी वारे जो दोस्त दाढ़ी वारो बणिजी ईंदो हिते तो साई चादर वारा नज़र ईंदा हिते तो अच्छे पटके वारा नज़र ईंदा तो निशानी मिलंदी आहे कि अल्लाह वारे सां जुड़ियल आहे दाढ़ी पटको रखी वेठो आहे समझो था हे माण्हू ते असर पवंदो आहे इंप्रेशन जेके चवंदा आहियूं त इंप्रेशन जेके पवंदा आहिनि से अल्लाह वारनि जा पवंदा आहिनि माण्हू जे मथां असरात पवंदा आहिनि जेके उनखे मजबूर कंदा आहिनि त हिन रस्ते ते न हल हिन रस्ते सुभान अल्लाह ॿुधो जे दुनिया जी दोस्ती जो इहो असर आहे ॿुधा त जे अल्लाह सां दोस्ती रखी रब जी संगत जो केॾो असर हूंदो अल्लाह जेके पंहिंजो दोस्त सॾे रब जेके पंहिंजो प्यारो सॾे अल्लाह जंहिंसां दोस्ती रखे तंहिंखे बि अल्लाह इज़त वारो बनाए छॾींदो सुभान अल्लाह मरहूम ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब लाड़काने में आयो वॾी कचहरी लगी ऑफिसर वज़ीर मुशीर सॼी काबीना लाड़काने में जमा थी समझो था लाड़काने में वेठो हुयो हिकिड़ो ॻोठ जो पुराणो उस्ताद हुयुसि को मुली साहब हुयो दाढ़ी वारो उनखे हीअं बांह खां वठी ऐं कमरे में वठी वियो ॿिया सभु वज़ीर मुशीर ऑफिसर सभु ॾिसनि पिया बाबा भुट्टो साहब हिन सां अकेलाई में ॻाल्हाइण वियो भुट्टे जो नालो हुयो हे पुराणा जेके वेठा आहिनि अञा ताईं नौजवान उन्हनि जे आसरे ते जीअं भुट्टो लॻी पेदल पीपला हुजो त कावड़ जो न महिरबानी करे तो उनके भुट्टे साहब उनके कन में चयो त मूंखे तोसां को कमकार कोने को न को तो का ॻाल्हि चवणी आहे बस माण्हुनि में असर जो विझां त हिन खे माण्हुनि खे ख़बर पवे त भुट्टे साहब जो दोस्त आहे सुञाण वारो आहे साईं मुंहिंजा वो भुट्टो साहब ॿ घड़ियूं उन सां गॾु बीठो कमरे में दरवाज़ो बंदि करे ॿाहिरि निकितो त वज़ीर मुशीर ऑफिसर लाड़काने जा नंढा वॾा बाबा भुट्टो साहब हिनखे कमरे में अकेलाई में वठी वियो हाणे साईं मुंहिंजा जेब जाइ ते वञे ऑफिस में वञे बाबा हे कम आहे नाज़िम साहब हे कम आहे सूबेदार तबेदार हे कम आहे जमादार हे कम आहे जे बाबा भुट्टे साहब जो माण्हू आहे जल्दी कम करे ॾेखारियो अब मिसाल समझ में आयो कि न कोन आयो अरे जे भुट्टे जी दोस्ती भुट्टे सां गुज़ारियल घड़ियूं दुनिया जे ऑफिसरनि ते अमलदारनि ते असर करे सघनि थियूं जेको बानो 24 कलाक रब जे ज़िक्र में मशगूल हुजे अल्लाह के याद कंदड़ हुजे जंहिंजे लाइ रब फरमाए अना जली सुमन ज़करनी जेको मुझो जिक्र कंदो आ मां अल्लाह उन सां गॾिजी अचे वेंदो आहियां जेको मुझो नालो वठंदो आ मुझो जिक्र कंदो आ मुझो नालो बचाईंदो आ मां अल्लाह उन जो मजलिसी बणजी वेंदो आहियां जंहिंजी मजलिस में अल्लाह वेहण वारो हुजे खुदा जाम शोरे वारा तो उन जो शान अल्लाह केॾो आला कयो हूंदो आई गाल के ना कौन आई सुभान अल्लाह
मां अचां तो साईं करीम जे शान दे पर दस्तगीर जो महीनो आ तो मां वली जो शान कुछ तव्हांखे ॿुधायां बता चांस जो साईं अब्दुल शान मुस्तफा भी बुधायो वरी वली जी शान दे किया जियो मौजू सा जुड़ियल आहे मौजू जे तरतीब सा इंशाअल्लाह हलंदो ध्यान मुडे जो ध्यान हेडे होडे कंदो तो गाड़ी में लही विंदो जाए मंजिल ते वो पहुंचंदो जो गाड़ी में सवार हुंदो गाड़ी वने दी पे मदीने शरीफ तो ध्यान हेडे जो असल में जे पहुंचे तो उथे तो ताके ध्यान उडे तो हलियो वने हजरत कुतुब आलम पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह किताब पे फरमाए तो एकड़ो लंगड़ो फकीर हुजे वो आयो मंडकाइंदो अग्या अचे पियो त फकीर सभई उन फकीर ने ॾिसण लगा हजरत कुतुब आलम पीर मिठा सिंह चुप दिया साईं फरमायो फकीर वरी साईं ने पे ॾिसन छा मसलो साईं खामोश हो दिया पाण फरमायो अबा देख गिनो लंगड़े को पीछे मेरी तकरीर सुनिया आवे मैं था बेटा अल्लाह दा कुरान पढ़दा तो सा लंगड़े को भी देख दियो समझो था एरे ध्यान जो तसव्वुर कयो एरे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अर्ज पे कयो तो जेके अल्लाह जी संगत मिली वने रब जी दोस्ती मिली वने तेजो शान अल्लाह पाण वधाईंदो आहे सही बुखारी शरीफ की हदीसा सही मुस्लिम में हदीसा मुत्तफक अलैह हदीसा मुझे लजपाल नबी फरमायो तो अल्लाह ताला तो फरमाए बानो फराइज जी अदायगी में कसरत कंदो आ फर्ज जेके मु अल्लाह कया आहिन ज़कात फर्ज आ नमाज फर्ज आ हज फर्ज आ जेके फर्ज मु अल्लाह कया आहिन उनन के अदा कंदो आ तो फराइज जी अदायगी जे करे मां अल्लाह उनन बानन के पंजी मोहब्बत अता कंदो आया जेको फर्जन में कसरत करे कोताही न करे फर्जन में किल्लत न करे फर्जन जी भञकड़ी न करे मानो सुतलो जने उठी जे फजर नमाज पढ़े इशा पढ़े फर्ज नमाज अदा करे रब माल दिनो ज़कात दे गरीबन जी पर घोर ले मिस्कीनन जी वनी मदद करे रब पैसो दिनो हज अदा करे इन बाने जे फर्ज अदा कयो रब तो फरमाए मां अल्लाह इनके पंजो हबीब बढ़ाईंदो आया रब जी मोहब्बत ये न मिलदी मिठा अल्लाह जी मोहब्बत चाहो था त नमाज पढ़नी पवंदी अल्लाह जे आडो सर झुकाइणो पवंदो पढ़वी नमाज के न कोन पढ़वी अल्लाह जे हबीब फरमायो तो रब तो फरमाए मुझे बाने के जने फराइज में कसरत नसीब थे उनके मुझी मोहब्बत नसीब थी दिया वयतकर्रबु इलैया बिन नवाफिल ऐ जानो जने बानो नवाफिल में कसरत कंदो आ जने नफिल घणा पढ़ंदो आ तो उन बाने के मां अल्लाह पंजो कुर्ब अता कंदो आया थी विंदो आ मुझे वेझो थी विंदो आ मुझे कुर्बत में अची विंदो आ मुझी मजलिस में अची वेंदो आ मां अल्लाह उन सा गड हुंदो आ वो मूसा गड हुंदो आ मां रब उन जे वेझो थी विंदो आ वो बानो मुझे वेझो थी विंदो आ जने बानो नफिल घणा अदा कंदो आहे पढ़ी हाने सुन्नत पढ़ हाने नफिल पढ़ मानू सुता पिया हुजन तू थी रात जो तहज्जुद नमाज पढ़ बच्चा निंद्र में हुजन घर वारी सुतल हुजे तू स्यारे जी रात निंद्र के छड़े बिस्तरे के छड़े
अल्लाह जो कुरान तो फरमाए ईमान वारा हुए हन जंजा पासा बिस्तरन खां धार गुजरंदा हन तू थी अल्लाह के याद कर मुसलो विछाए के अखन मां लुड़कवाए रब के सजड़ा कर पांजे मालिक के सब्त करे दिस अल्लाह जो फरमाए जेको बानो मुखे सदी दुआ मां अल्लाह उन सां गडजी अचे वेंदो आया अल्लाह ये गोठ जे वडेरे जे अचण ते खुशी थींदी आ को मीर जे वेहण सां खुश थींदो आ को पीर जे घर अचण ते खुश थींदो आ को वजीर जे अचण ते खुश थींदो आ पर ओ जाम शोरे वारा ओ पावर हाउस वारा वाह वाह जो नसीब वारो ओ बनो आ जे ला रब फरमाए मां अल्लाह तो सा गड गोडो गोडे में मिलाए अचे वेंदो आया अल्लाह अल्लाह छा त नसीब होंदा उन बाने जा छा भाग उन बाने जो अता दिल के हथ रखे हेरे तवज्जो सा गाल बुध जे अल्लाह फरमाए मां तो तुमजो मजलिसी आया रब तो फरमाए मां अल्लाह तो खां दूर त छोई ना नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद मां अल्लाह तुझे साह जे रकुन का वधीक तोखे वेठो आया वहुवा मअकुम ऐनमा कुंतुम ओ दुनिया जे गमन में मुब्तला इंसान ओ दुनिया जी परेशानिन का बेहाल इंसान ओ जाम शोरे जा बाज़मीर मुसलमान और रब तो फरमाए मां अल्लाह तो चवा जिते तू हुंदो ही मां अल्लाह उते तो सा गड हुंदो आया जिते बूजी मुखे सदे दिस मुखे पुकारे दिस मु अल्लाह जो बनजी दिस तो मानन जो थी दिठो आ तो मानन सा वफादारी करे दिठी आ तो मानन सा मानन सा दिल लाए दिठी थी मानन सा हुब रखे दिठी थी मानन जो महबूब थी दिठो थी अच्छी चमड़ीअ जे पोया जिंदगी बर्बाद करे दिठी थी चोनी विञाई वक्त बर्बाद कई मिठा अल्लाह जो दर छड़े कुछ न मिली दुनिया जी भाईपी भी न मिली वफा भी न मिली खुशी भी न मिली पर हे कर मुझे अल्लाह दे अच्छी तनिस रब तो फरमाए जिते सब छड़े वींदा आहिन उते मां अल्लाह पंहिंजे पाने जो मददगार थींदो अल्लाह तो फरमाता मुंजा बनजी दिसो तो मां अल्लाह तवा दे किए तो करम नवाजी के ध्यान मुड़िया तवा जो सुभान अल्लाह जरे बानो अल्लाह जी इबादत घणी करे यतकर्रबु इलैया वो नफलन जे करे मु अल्लाह जे करीब थी विंदो आहे एकरिया मोहब्बत बिया कुर्बत समझो था मोहब्बत दूर जो रिश्तो हुंदो आ हुब में मानू चाहत हुंदी आ तड़प हुंदी आ इश्क जेके सरबो आ चाहता तड़पा जड़े वसूल थे त कुर्ब नसीब थी दो हाने मुकर्रब थियो करीब थी वासिल थी करीब थी समझो था पर जे मोहब्बत हो जे लुछण तड़पण हो जो मजनू जो वाकया बुधंदा आयो लैला मजनू हीर रांझा ये दुनिया जो मोहब्बतूं हैं पर उन्हनि का पुछा कर जन के रब जी मोहब्बत जी चाहत होंदी आहे पुछा कर मुझे बायजीद बुस्तामी का रब जी मोहब्बत जी तड़प छाए पुछा कर हौसला आज़म दस्तगीर का रब जी मोहब्बत में तड़पण छा हुंदो आ जो अल्लाह जी मोहब्बत में दस्तगीर साईं तो फरमाए 40 साल मु इन हाल में गुजारिया हिन जो इशा जे वुजू सां फजर नमाज अदा कंदो सजी रात गुजरी वेंदी हुई मोहब्बत वारन के निंड न हुंदी हुई तुझो मुझो जागण दुनिया जी कचहरी जेला हुंदो आ पर एक नजर मुझे मौला अली
जिंदगी दात निहार ओ अली तो रात जो जागी छो ये सजी रात गुजरी वने हैदरे करार हिकड़ी रकात में पूरी रात गुजारे छड़े जने फजर जी नमाज जिला चन ये सिज चढ़ंदो हुयो उन सिज के फरमाइंदा ओ सिज कवार जा पूरी जिंदगी अली तो के लहंदे उभरदे ॾिठो पर सिज तो कने अली के सुतल न ॾिठो होंदो तोके खबर ना है तो रब जी मोहब्बत छा हुंदी आ तोके खबर ना है तो मालिक जी चाहत छा हुंदी आ ओ पावर हाउस वारा जे रब जी मोहब्बत जो जरो मिलई तो न मंसूर खां त पुछा कजे जे अनल हक जा नारा पेहणिया उन राबिया बसरिया खां त पुछा कर रब जी मोहब्बत चाहे मस्जिद जे दर खां लंघी तो मौली साहब तकरीर पे कई जहन्नम में जन्नत जो गालियों पे त साईं थी फरमायो मौली साहब मानन के केड़ा दोज़ख जा दिलासा थोड़ी केड़े जन्नत जा दिलासा दोज़ख जा दरका थोड़ी इहो न थो बुधाई त यार के की राज़ी कबो आ पंहिंजे महबूब के की परचायो आहे कोई यार दी गल सुना सानो कोई यार दी गल सुना सानो ना इल्मा वेच फसा सानो कोई यार दी गल सुना सानो ना इल्मा वेच फसा सानो जो सुभान अल्लाह हैदर करार मौला अली शेरे जली के हबीबन करीमन फरमायो अली अंत मिन्नी व अना मिनका अली तू माही मां तो माया तेरे मोहब्बत जो एकड़ी झलक एकड़ो साइको मिलियो त हदीस जा लफ्ज चंदा हजरत हैदर करार मस्जिद नबवी में एकड़ी टंग ते भी नचण लगवा मानन पुछा कई अली सबब इन खुशी जो छाए अली तो जबे खुश छो न थिया जो हबीब पंजो बनायो महबूब पंजो चयो इन खुशी मुके नचण ते मजबूर करे छॾियो ओ मिठा तो दुनिया जी कूड़ी मोहब्बत में जिंदगी बर्बाद कई तो कूड़ी हुब में हेडी हयाती बर्बाद कई जो दाढ़ी में अचे अच्छा वार पिया थी अन्या दुनिया जे पोया लोछण लुछण जे पोया ही अन्या दुनिया जे पोया तरपी पियो हैफ तुझे हालत हैफ तुझे अकुल ते अन्या मोट न कई अन्या मालिक ने पंध न कई अची त ॾिस मुझे मालिक रब दे अची त ॾिस मुझे अल्लाह दे वर त सही मुझे रब दे वो रब तो फरमाए अचण में देर तो कईया मुझे दिख वधा मुझो थी ॾिस जेको मुझो थींदो आहे मां अल्लाह ते जो मर्जी फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम तू मुखे याद कर तू मुझो नालो वठ मां अल्लाह वरी तोखे याद कंदो आहियां समझो था कि दुनिया जी मोहब्बत त यक तरफा हुंदी आ एक पासे जी हुंदी आ अले मरिया मोहब्बत आहे अले कोन आहे अले मोहब्बत मिलंदी अले न मिलंदी पर हेडे ऐलान इहो वा मुझो थी त मां अगे ही तुंहिंजो समझो था दुनिया जी परेशानी में रोई 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 कि न कया दई खड़े सुभान अल्लाह दुख मिले तो चवी साईं ही परेशानी साईं वो परेशानी हे गम अची वियो हो गम अची वियो यार जी रज़ा ते राज़ी त रही ॾिस सुभान अल्लाह अल्लाह जी रज़ा ते राज़ी रही ॾिस अल्लाह चाहे जीअं वणे उहे करे ॾेखारींदो अल्लाह ताला जा सब कम बा मकसद होंदा आहिनि बेमकसद कम ना है को हर मामले जे पोयां को न को मकसद हुंदो आ समझे तो रब जी रज़ा ते राज़ी रह रब तो फरमाए जेको मुझे नाले ते राज़ी रहो मां अल्लाह अब उनके राज़ी करे छॾींदुसि तो ते केड़ी मुसीबत पईया करबला जे शहीदन का पुछा कर तो उनजे मथा मुसीबत किरी हुई 3 ॾींहं बुखारा हुया उन्यारा हुया
मुझे मौला इमाम हुसैन जा बच्चा भी शहीद थी विया अखियुनि जे आॾो अली असगर अली अकबर कुर्बान थियो पर ॾिसण वारनि ॾिठो त मुझे मौला जी ज़बान ते मुस्कुराहट हुई अदिला हज़ारन गमन में दिनु मुस्कुराए सजण ताही सिरड़ो छजो थम सहाए जे मालिक ताही सिरड़ो छजो थम सहाए हज़ारन गमन में दिनु मुस्कुराए सजण ताही सिरड़ो और रहे शान दिल पर सदाई सलामत कुर्बे में कबूली असां आके आमत मुझा मुर्शिद दिल पर साईं कंधड़ो छजो थम निमाए वो हज़ारन गमन में दिनु मुस्कुराए सजण ताही सिरड़ो अल्लाह जो कुरान तो फरमाए वला तहिनु वला तहजनु व अंतुमुल अअलौन इन कुंतुम मुमिनीन मायूस न थियो गमज़दा न थियो दुनिया जे लाहन चाढ़न में परेशान न थियो गमगीन न थियो दुखारा न थियो दिलगीर न थियो अंतुमुल अअलौन रब तव्हां के गालिब कंदो तव्हां के इज्जत ॾींदो तव्हां के मथा हो कंदो पर शर्त इहो आहे जो इन कुंतुम मुमिनीन जे सच्चा मोमिन बणजी वञो जे ईमान वारा बणजी वञो ओ फर्ज़न के अदा करण वारा नफिलन जे अदा करण वारा बणजी वञो कुरान फरमायो रब दुख बुलाए छॾींदो मायूसियूं बुलाए छॾींदो दुनिया में भी इज्जत वारो करे छॾींदो त आखिरत में भी रब तव्हांजो नालो मथां करे छॾींदो समझो दाले को ना समझो हां बिठा छा सोचो अथव हाणे वटबो दर रब जो कि न कोन वटबो अल्लाह दे मोट कभी कि न कोन कभी सुभान अल्लाह मुझा पिछड़ा मुर्शिद करीम क़िबला दिल पर साईं हिकड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि हिकिड़ो हिंदू हुयो हिंदू गैर मुस्लिम 80 साल गुज़रियस सिज चढ़े जो वेहे त विंदे ओ मथां टाइम ताईं मुराक़बे में वेहे चवे या सनम या सनम या सनम या सनम या सनम चवंदे चवंदे 80 साल गुज़री वियसि हिकिड़े ॾियारे हीअं निंड जी ऊंघ आयसि खुमारन में या सनम विसरी वियसि चए थो या समद या समद या समद या समद जो बात मां निकतुसि रब फरमायो जी कयां बाना जी कयां बाना खुर्द अता मलाइकन अर्ज़ के मौला होने तो भूल जी तो के सद के वा हो तो हिंदू आ रब फरमायो बुत के पे सजई एकड़े पत्थर के पे सजई 80 साल गुजरी विया जवाब न मिलुस अज भूल जी मु रब के मु समद के सजई मां भी जवाब न दिया तो सनम में समद में फर्क केड़ो रहे हाँ पावर हाउस वालों समझो था गाल के मोट कभी एड़े मालिक ने अल्लाह तो फरमाए यानी रब तो फरमाए यतकर्रबु इलैया बिन नवाफिल जदे नवाफिल जी कसरत कंदो आ तो उन बाने के मां पंजो कुर्ब अता कंदो आया अवल मोहब्बत हुई अवल चाहत हुई उनमें हिकड़ो जज्बो हुयो मोहब्बत हिकड़े जज्बे जो नालो पर कुर्बत माना वेझो थी वञण मिली वञण वासिल थी वञण पहुंची वञण इनके सलबो कुर्बत समझो था असा के
असां के मोहब्बत आहे असां जे लजपाल नबी से आहे मोहब्बत के न कोने हे जो असां जे सीने में जज्बो आ हे जो असां जे सीने में चाहत आ असां जे सीने में उल्फत आ महबूब जो दीदार थे मौला महबूब जो दर ते घुरा साईं जो कुर्ब नसीब करा ये है मोहब्बत पर क़यामत जो दिहाड़ो थींदो मदीने वारे साईं फरमायो गौर से हदीस बुधो हबीबन करीमन फरमायो जो को दुनिया में कसरत सा मुझे मथा दुरूद तो पढ़े क़यामत जे दिहाड़े मां मोहम्मद करीम पाण अचे उन सां मुसाफो कंदुस अल्लाह अकबर दुनिया रोंदी त चल साईं जी शिफात नसीब थे उन दुरूद पढ़ण वारे के नबी पाण अचे मुसाफो कंदो पंजे हथन सा कोसर जा प्याला प्याला अजीजो जाम शोरे जा बाद अमीर मुसलमानो केडे वक्त जी गाला जो साईं पाण अचे कुर्ब नसीब कन हे जा मोहब्बत आहे या दुरूद पढ़न जे करे कुर्बत में तब्दील थी वेंदी कुर्ब नसीब थींदो समझो था हजरत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह मखदूम मोहम्मद हाशिम बड़ा असा जे अरे सुन्नत जा आलिम मई बड़ा बुजुर्ग थी गुजरिया हैं साईं करीम जी दरबार में विया सलाम पढ़े अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अंदर मजार में आवाज आयो वा अलैकस सलाम या मोहम्मद हाशिम ओ हाशिम तुझे मथा सलाम हुजे सुभान अल्लाह या मोहम्मद हाशिम नाले वाला मवाज शरीफ ते बीठा हुए उन जो जवाब असा के मिलियो आ उन जो परेशान छो था थियो साईं सामू आहिन वरी सलाम दा पढ़ू वरी जवाब ईंदा वरी जन सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह जने सलाम पढ़न त मजार अक़दस में आवाज आयो वा अलैकस सलाम या मोहम्मद हाशिम ततवी ओ ठट्टे वाला मोहम्मद हाशिम तोते सलाम हुजे सलाम जो जवाब मिलियो और बगदाद शरीफ जो बुजुर्ग हुयो मुका नालो ज़हन त लही वियो आ साईं करीमन जे हुजूर में आयो जे सलाम की सलाम जो अंदर ये वापस जवाब आयो अर्ज की या रसूल अल्लाह तुजो अहल बैत आया तुजो बचड़ो है इन महफिल में सैयदना गौसुल वारा गौसुल आजम पीरान पीर दस्तगीर मौजूद हुया तन भी अखिन सा मंजर डिठो पे हजारे बुजुर्ग प्या हुया उन शहजादे मुस्तफा अहल बैत रसूल अर्ज के या रसूल अल्लाह तवा जो बचड़ो आया मोहब्बत बारिया सलाम दीदार त उते भी कराइंदा आयो अज हली आयो आया हथ मुबारक जो तो मुसाफो कया देर न गुजरिया दरवाजा खुली गया दीवार में हथ मुबारक बाहर आयो साईं करीम जो हथ मुझे नहीं हथ दे चुम्मी वरी जो सुभान अल्लाह जे लऊ लाई दे त कुर्ब नसीब थी हां मिठा ये सोलो ना है कुर्ब मिलण उन मेहनतू कयूं माग में अर्ज करे चुको सो मेहनतू थियल है मेहनत जेको वहे सो लहे जेको वहे जेम शे में मेहनत कभी बुजुर्गन फरमाया अल हिम्मत इस्मुल आजम हिम्मत मेहनत करे मानू बीहे त या इसम आजम यो मेहनत हिम्मत है मेहनत कयो हर शे मिली वेंदी को दुनिया जे पोयो मेहनत करे दुनिया मिली वेंदी को घर जेला मेहनत करे घर मिली वेंदो को इज्जत जेला मेहनत करे इज्जत मिली वेंदी पर दुनिया के छडे को रब जेला मेहनत करे त रब मिली पवे को इन जेला मेहनत करे त दीदारे मुस्तफा थी वने इंशाअल्लाह मेहनत कंदो रहे उनके हिकड़े दी या शे नसीब थी अल्लाह तो फरमाए रब फरमायो सही बुखारी शरीफ की हदीस पे पढ़ियम जड़े बानो मुझे करीब थी विंदो आ मुझे वेझो थी विंदो आ मां अल्लाह उन जो अखियूं बणजी विंदो आ जैसा दिसंदो आहे मां अल्लाह उन जा कन बणजी विंदो आ जैसा बुधंदो आ मां अल्लाह उन जी ज़बान बणजी विंदो आ जैसा गाल्हाईंदो आ मां रब उन जा हथ बणजी विंदो आ जैसा ॾींदो वठंदो आ मां अल्लाह उन जा पैर बणजी विंदो आ जैसा हलंदो आहे क्या मुरादा रब अखियूं बणजी विंदो आ की अखियुन का अल्लाह पाक आ पर रब जो फरमाए तो उन जे अखियुन में मु रब जी ताकत अची विंदी आ मुजी कुवत मुजो परतव ईंदो आ उन जे मथा वे वेठा हिते जाम शोरे में हुजन नजर खणी निहारण चाहन त मेलन जा फासला उन जे सामो कुछ ना हिन होंदा वरी जो सुभान अल्लाह
हजरत गौसुल आजम गौसे आजम सैयदना पीराने पीर दस्तगीर महबूब सुबहानी गौसे समदानी शहबाज लामकानी अबुल हामिद मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रज़ी अल्लाह तआला अन्हु वरदाता फरमाएं कसीदा गौसिया फरमाइंदा नजर तो इला बिलादिल्लाह जमआ का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली मु अल्लाह जे समूरन शहरन के इए डिठो आ जे सरे जो दाणो तरीअ ते रखियो हुंदो आहे अजीजो सरे जो दाणो सरे त कोने का पर टिश्यू पेपर आ मुझे हथ में हिन के मां खणी हिते पानी तरीअ ते रखा मुखे खबर आ त हिन में किथा सही मुजा गुंज पेल हिन ते खबर आ ने रंग अच्छो दस पासे वाले का छो पुछा के ने रंग कारो आ गोरो आ अच्छो आ फिको आ मुखे खबर आ हां अखियों सलामत आइन त हर शे नजर अचे थी तो अखियों का नाबीना तो नहीं नजर इंदो हां जे अखियों में नूर ना है उन के अच्छो रंग में नजर इंदो उन के केड़ी खबर त अच्छो आ कारो आ नीरो आ फिको आ केड़ो रंग आ अखियों आइन त खबर पवे भी बाबा टिश्यू पेपर आ कपड़ो ना है धागे जो ठहल ना है कपे जो ठहला छा जो ठहला खबर पवे भी रंग अच्छो अथस साइज केतरी अथस हथ ते पूरो तो पवे या खबर इंसान के अखियों वारे के पवंदी या हबीबन करी हजरत दस्तगीर पीराने पीर फरमायो अल्लाह ताला मुझे अखियों में कमाल रखियो वा जो अल्लाह जे समूरन शहरन के शहर रुगी जमीन जाना रब जा शहर वो किथे रब जा शहर वो जमीन जा होजन या जन्नत जा होजन अब्दुल कादिर तो फरमाए हर शहर के अखन सा दिसी वन सुभान अल्लाह हजरत सैयदना ईसा रूहुल्लाह जो मौजूदो हुयो मुर्दन के जारींदा हुया हजरत दस्तगीर गौसुल आजम पीराने पीर फरमायो अल्लाह मुझे हथ में भी ओ कमाल रखियो ओ जको अल्लाह फरमायो बुखारी शरीफ की हदीस ने हाजिज पढ़ी त अल्लाह फरमायो उन जा हथ बणजी विंदो है जैसा कम कंदा है ओ जे के मुर्दे ते हथ रखन त मुर्दो चेरो थी गई रहे अना जोर सा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिलबर साहिब दस्तगीर जो शान बयान फरमाए तो कई मुर्दा जियारा तो उडल बे तो अच्छी ओखिया उतारा तो एड़ो तू पीर लासानी है मदद करमू निमाणी जी मिठा महबूब सुबहानी करे वार विगानी जी अची रस जवान जीलानी सुभान अल्लाह आहे शान अल्लाह वारन जो के कोने अफसोस आज मानू हदीस पढ़ंदा कुरान पढ़ंदा वरी वलियन जो शान समझ में न तो अचे अल्लाह वारन जा दर्जा समझ में न था अचन एतराज खामखा जो आ जे कुरान पढ़ी करामतू वलियन जो खुद अल्लाह कुरान में पान बयान फरमाई अब समझो था वलियन के शान मिलेला खबर पई त केडो शान मिलियो आ छो मिलियो आ या खबर पई सुभान अल्लाह छो मिलियो बोला हाने वरी बुधाया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि कलाक थियण वारो संगत थकजी पिया मुझे ख्याल में कलाक पूरे दिन में बाकी 5 मिनट है चलो तो 5 मिनट ना वो दुआ घुरो जे थकजी पिया हो हां अल्लाह का खुश होना अर्ज पे कयो अल्लाह ताला वलियन के यो दर्जो छोड़नो आ किया वलियन के मकाम मिला सुबह ताई दिमाग कोन वेंदो सुभान अल्लाह के ब्याह कमाए सुभान अल्लाह मुझे जेकबाबाद में प्रोग्राम है नोड़े विंदो हां यार हां वो प्रोग्राम करे आयो है हियर वरी विंदो जो जेकबाबाद रात जो त दादू में रहणो है सुभान हां तो वनी सुनी रहंदो घर में सुभान अल्लाह सुभान अल्लाह
सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए त वलियन के यो दर्जो कीअं ॾिनो आहे कुरान तो फरमाए वलिल्लाहिल इज्जतु वलिरसूलिही वलिलमुमिनीन समूरियूं इज्जतूं अल्लाह जे लाइ न समूरियूं इज्जतूं मदीने वारे साईं जे लाइ न ऐं उन्हनि खे बि अल्लाह इज्जत वारो बनायो आहे मक़ाम वारो बनायो आहे जिन मुंहिंजे लजपाल नबीअ ते ईमान आंदो आहे मां उन्हनि जा हथ बणजी वेंदो आहियां मां उन्हनि जूं अखियूं बणजी वेंदो आहियां मां उन्हनि जा कदम बणजी वेंदो आहियां उन्हनि खे शान मिलियो मकाम मिलियो जे अब्दुल कादिर जीलानी गौसे आज़म बणियो जे उस्मान मरवंदी कलंदर लाल बणियो जे फिट जे गोट खे विलायत जा ताज पहिराया विया जे रोज़े धनी रहबर खे इज्जत वारो बनायो वियो मुझे मुर्शिद मिठे पीर के बड़ो मकाम मिलो कुरान फरमायो मदीने वारे ते ईमान आणण जे करे यो दर्जो मिलो महबूब जे सदके अरे जे वलियन जो यो मकाम अल्लाह वारन जो यो दर्जो वलियन जी एडी वडी इज्जत ओ जामशोरे वारो बाज़मीर मुसलमानो बुधो जे उन्हनि खे यो दर्जो एडो मिली सके थो ॿुधायो त तुंहिंजे मुंहिंजे नबीअ खे अल्लाह केॾा वॾा दर्जा ॾिना हूंदा केॾो शान मिलियो हूंदो केॾो वॾो मक़ाम मिलियो हूंदो असांजे 14 सदी जे मौली साहब खे त इहो अक़ीदो नज़र आयो फितरे परे पासे जी नबी के खबर नाहे पर मिठा इहो त दस्तगीर जो शान जो ज़मीन ते वेही कायनात जे हर शय खे ॾिसी सघे थो माना इहो त ख़ैरात मुस्तफ़ा है जो इहे दर्जा मिलिया मुंहिंजे नबीअ जा दर्जात अल्लाह अञा वधाया आहिनि हबीबन फरमायो जेको मां थो ॾिसां सो तव्हां नथा ॾिसी सघो छा नथा ॾिसी सघो हबीबन फरमायो हर शइ ॾिसी सघां थो ग़ैबुल ग़यूब सभ खां पोशीदा शइ रब जी ज़ात आहे तो मूं या दुनिया जे कंहिं इंसान रब खे न ॾिठो आहे महबूबन फरमायो मूं अल्लाह खे ॾिठो बि आहे महसूस बि कयो कलीमुल्लाह हुयो जे अर्ज़ पे कया रब्बे अरनी अंजुर इलैक मौला हिजाब हटा त तुंहिंजो दीदार कया आवाज आयो लन तरानी ॾिसी न सघंदे पर हेॾे अल्लाह ताला मुंहिंजे महबूब खे पे फरमायो अरनी अरनी हबीब ॾिस ॾिस मूं अल्लाह या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह ज़ात सभनी खां मिठे मुहम्मद जी भलारिया तड़पंदो सोई सजण लाई उमिर सारिया मुझे महबूब खे ॾिठो जंहिं गवारिया समझो था अल्लाह ताला फरमाया मुझा महबूब जेके दर्जा ॾिना अथम जेके मक़ाम तोखे ॾिना अथम ओ उफ़क़े आला वारा मक़ाम जेके तोखे मिलिया आहिनि पर रब तो फरमाए इन्हनि दर्जात जे इन्हनि मक़ामनि जे मिलण जी हद नाहे वो अल्लाह ऐलान कयो आहे वलल आखिरतु ख़ैरुल लक मिनल ऊला
ज़मानो गुज़रंदो जिया जिया वक्त गुज़रंदो तुझे दर्जन के मकामन के इज्जतुन के अज़मतुन के मां अल्लाह ॾींहों ॾींहुं वधाईंदो वेंदुसि एतिरो वधाईंदुसि जो वलसौफ युतीक रब्बुक फतरदा जंहिंमें तूं राज़ी थी वेंदे एतिरो ॾींदो मां एतिरो अदा कंदो मां हबीबा जंहिंमें तूं राज़ी थी जंहिंमें तुंहिंजी रज़ा हुजे हबीब जंहिंमें तूं राज़ी थी वञे मां अल्लाह एॾो ॾींदो मां हाणे अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह तूं कॾहिं राज़ी थींदे तू रब का किए राजी थींदे हबीबन करीमन फरमायो तेसी रब का मां राजी न थींदुस जेसी क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजो आखिरी उम्मती दोज़ख मां छॾाए पाण सां गॾु जन्नत में न वठी वञा मुझा बच्चा बार मुझे नबी जे नाले ते कुर्बान थियन वाह वाह हबीब मेहरबान हबीबन के अल्लाह त इख्तियार ॾिनो ओ मुझा महबूब जने अर्श ते पहुता त इदरीस अलैहिस्सलाम हुयो ते चयो त मौला जे जन्नत ॾेखारी अथई हाणे वापस कोन वेंदुसि जन्नत में रही थो पवां पर मुझे महबूब के त जन्नत खां वधीक रब अर्श ते घुरायो रब फरमायो इते ही रही पो साईं दा फरमान मौला हिते न मुंहिंजी उम्मत में जींदुस उम्मत में पर एड़ा छोरा न अबो कंदई न अम्मा कंदई ओ जाम शोरे वारा एड़ा एहसान न दुनिया जा यार कंदई एड़ा छोरा मुझो लजपाल नबी पंहिंजे उम्मत ते हिकड़ी रियाणी मुझा लजपाल नबी बैठा हुआ मस्जिद नबवी में हिकड़ी रिवायत मुझे ज़हन में आई आ हिकड़ी औरत आई जे अर्ज की या रसूल अल्लाह मुझो पुट गुम थी वियो आ मुझो बच्चो तवा ॾिठो आ अज 2 ॾींहं गुज़री विया आहिनि पुटड़ो नथो मिले साईं करीमन फरमायो अम्मा तुझे पुट जी ख़बर ना है वा औरत केॾीमल हुन गली में पई वञे केॾीमल मदीने जे हुन रस्ते ते पई वञे केॾीमल हुन मर्द खां पई पुछा करे अब्बा मुझो बच्चो ॾिठो अथव मुझो पुटड़ो ॾिठो अथव कुर्बान मुझे महबूबन करीमन उन औरत जो यो हाल ॾिठो आ त नबी जे अखन में लुढ़क अची विया साईं करीम रोड लगा इन अर्ज के या रसूल अल्लाह बच्चो तो हुन जो गुम थियो आ ओ मुझा महबूब तो के केड़ी गाल रोमारियो आ तमा छोड़ ना आयो हबीबन फरमायो हिन औरत जो हाल ॾिसी अज मुखे क़यामत जो ॾिहाड़ो याद आयो आ जदे माशर जो मैदान हुंदो जही औरत पंहिंजे बच्चे के गोलण जे ला सरगर्दान मुस्तफा करीम इन औरत वांगुर पंहिंजे हर उम्मती के इए गोलींदुस केॾीमल हौज़े कौसर ते वेंदुस केॾीमल मीज़ान ते वेंदुस जिते हिसाब किताब थींदा केॾीमल पुलसरात मुंहिंजा उम्मती गुज़रंदा हिकु जहन्नम में किरंदो पियो रब खे अर्ज़ कंदुस मुंहिंजा मौला मुंहिंजा उम्मती केॾीमल जहन्नम जे दरवाज़े ते वञी बीहंदुस या मलाइका जंजीरन जा किचन में विझी मुझे उम्मतन के दोज़ख ने कीलियो प्यावींदा रब के अर्ज कंदुस मुझा मौला जेड़ा तेरा मुझा उम्मती आहिन हबीबन फरमायो मां अल्लाह के तेसी राज़ी न थींदुस जैसी बजाए जान शोरे जा आशिक बख्शराए पाण सां गदाए जन्नत में न वठी वञा तुझा छोरा मदनी लहण खां लगे जा ओ तुझा छोरा मुरसल लहण खां लगे जा तुझा गुण ऐं ॻाल्हियूं तुझा गुण ऐं ॻाल्हियूं ओ गणण खां लगे जा तुझा गुण ऐं ॻाल्हियूं गणण खां तुझा छोरा मदनी लहण खां लगे जा
सल्लल्लाहु अलैहि पैसा मिठा मूंखे न खपनि तव्हांजी मोहब्बत खपे अल्लाह तव्हांखे गंज ॾींदो अल्लाह वधाईंदो तव्हांजा पैसा न तव्हांजी दिलि जी मोहब्बत खपे मूंखे अल्लाह तव्हांखे अञा वधीक अता फरमाईंदो तव्हांजे पैसनि जी न तव्हांजे बज़ुर्गी मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते जे अमल कयो ॼण मूंखे लख रुपया तव्हां ॾेई छॾियो अल्लाह कंदो सदाईं शाद ऐं आबाद छा पोइ अहिड़े हबीब सां दिलि लाइजे कि न लाइजे एड़े महबूब जो दर वठजे कि न वठजे अजे यारियूं दुनिया वारन सां रखियूं अथई अजे यारियूं दुनिया जे यारन सां रखियूं अथई अजे यारियूं दुनिया जे बेवफा माण्हुनि सां रखियूं अथई पर मिठा संगत रख वफादार नबी मिठे महबूब हसनैन जे नाने सां यारी साईं जो वफादार थी महबूबन करीमन सां दिल लाइण वारो थी जो दुनिया वारन के खबर पए त हे फलाणो आशिक आ मदीने वारे साईं हर के जी सुञाण हर के जी सुञाण पंहिंजी पंहिंजी आ क्यों साईं मुंहिंजा जाम शोरे में वञो एसपी कहिड़ो आहे फलाणी जॻह ते रहंदो डीएसपी कहिड़ो आहे फलाणी जॻह ते ऑफिस अथसि साईं मुंहिंजा फलाणो कामरेड किथे रहंदो आहे उहो हिते परे हॉस्पिटल जे पुठियां पासे रहंदो आहे हा न हर कंहिंजो ॾस आहे हर के जो पुछाणो थींदो पंहिंजे किरदार सां हुनजी सुञाण थींदी आहे तुंहिंजी जामशोरे में तुंहिंजे ॻोठ में इलाइक़े में सुञाण इहा हुजे पोइ माण्हू पुछा करे था मदीने वारे साईं जो को आशिक हिन ॻोठ में रहंदो आहे महबूब जो दीवानो हिते रहंदो आहे त माण्हू तुंहिंजो ॾस ॾींदो इहो महबूब जो आशिक सुञाण पैदा कयो पंहिंजी निस्बत मदीने वारे साईं सां गॾायो साईं सां निस्बत गॾायो ॾिसो त अल्लाह कीअं बेड़ा पार करे छॾे मिठा ज़िंदगी गुज़रंदे ख़बर नथी पवे अॼु जहिड़ा सुभाणे वञी क़ब्र जा महिमान थींदासीं हा न अॼु हिते आयूं सुभाणे वञी मुंहिंजा क़ब्र जा महिमान थियूं कहिड़ी ख़बर सुभाणे को ॾींहुं ॾिसूं भले न ॾिसूं अॼु जेको वक़्तु मिलियो अथई सो रब खे राज़ी कर मदीने वारे साईं खे राज़ी कर जिंदगी जा जेतिरा भी लम्हा बाकी बचा आहिनि जेके गुज़री विया से वरी वापस न मिलंदा तू करोड़ रुपया दे हिकिड़ो सेकंड भी वापस वराए न सघंदा हा न जेके बाकी लम्हा बचा आहिनि रब खां इहा दुआ घुरो मुंहिंजा मौला बाकी जिंदगी मदीने वारे साईं जो इत्तिबा ऐं ताबेदारी में गुज़ारण जी तौफ़ीक़ कुरान फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह आखिरी गाल तो कया मदीने वाले साईं जी मोहब्बत जो फायदो छा मिलंदो सुभान अल्लाह कुल हबीब फरमाए इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे तवा चाहो था तो तवा अल्लाह जा महबूब बणजी वञो अल्लाह जी मोहब्बत चाहो था रब जी चाहत चाहो था फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह तवा मोहम्मद करीम जा पेरोकार बनजी वञो तवा सरवरे दो आलम जा पेरोकार थी वञो युहिब्बुकुमुल्लाह रब तवा के पंहिंजो महबूब बनाए छॾींदो करोड़ जी ॻाल्हि आखिरी रब जी मोहब्बत मिली वञे अल्लाह जी जंहिंखे मोहब्बत मिली वञे रब फरमाए तू मुंहिंजो महबूब आहीं अल्लाह फरमाओ यो जामशोरे वारो मुंहिंजो हबीब आ मुंहिंजो महबूब आ मुंहिंजो प्यारो आ अञा छा खपे या रब जी मोहब्बत कीअं मिलंदी फत्तबिऊनी सरवरे दो आलम जी पैरवी करण सां महबूब जी पैरवी करण सां साईं जी पैरवी आहे जो ज़बान सां कूड़ न ॻाल्हा चोरी जा कम ज़ोरी जा कम ज़ुल्म जा कम बेहयाई जा कम बदकिरदारी वारा कम सब छॾे दे व्याज वठण रिश्वत वठण साईं मुंहिंजा सूद खाइण कूड़ ॻाल्हाइण गीबत करण गिला करण ॿियनि जी दिलि रंजाइण हसद करण बुग़्ज़ रखण इनाद रखण इहे सभु गुनाह जा कम आहिनि कम करणो आहे त निमाज़ पढ़ो ख़ैर ख़ैरातूं कयो तुझे पाड़े में को गरीब मिस्कीन हली वनी उनकी मदद कर के पैर में जुती ना है उनके जुती वठी दे तुझे पाड़े में का बेवा रहे थी को यतीम रहे तो उनके मथड़े ते वनी हथड़ो शफकत जो फेर हली वनी मुसलमानन की मदद कर जानी माली इबादत कर त अल्लाह राजी थे मदीने वारो साईं राजी कबूल गाल के न कोनेगा
अमल कबो कि न कोन कबो अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए रब मुझो चवण तमा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा तौफीकी